अच्छा, ही तो थी वही अमन अमान जी सूरत हाल। जीअं उथंदे ई पाण गैस पाइपलाइन रिथा जो ज़िक्र कयो, पाण वरी जेकॾहिं उन ते अचूं त कंहिं बि प्रेस कॉन्फ्रेंस में कंहिं वज़ीर जी ॻाल्हि ॿोल में या गॾियल पधरनामे जो ज़िक्र न करणु खे असीं छा सम्झूं? इहा हिकिड़ी का हिकमत अमली जो नतीजो बि थी सघे थो, या जेको जीअं मां ॿुधायो त अमेरिका जो जेको प्रेशर आहे उन प्रेशर जे करे उनजो ज़िक्र फ़िक्र कोन पियो थिए, ऐं कुझु माण्हू त काफ़ी माण्हू बल्कि पुरुमीद हुआ त शायदि उन ते को वॾो ब्रेक थ्रू थींदो, को अहम ऐलान थींदो, छाकाणि त ईरान इन खां पहिरियां धमकी भी ॾेई चुका आहे तो आलमी अदालत में वेंदो ऐं पाकिस्तान ते ॾंड जेको आहे उहो बि लॻी सघे थो। जी बिल्कुल, छो तो पाकिस्तान जेको मुआहदे के पंहिंजे वक़्त जे अंदरि मुकम्मल न कयो आहे त एग्रीमेंट ते ईरान खे इहो इख्तियार हो त उहो आलमी अदालत में वञे। मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जेको आहे हुन नुक़सान खां बचण लाइ हिकिड़ी इहा पेशरफ़्त कई हुई, पर हिन ॿिनि धुरियुनि में यकीनन हिन ते को इतफ़ाक़ थियो आहे जंहिंखे पब्लिक साम्हूं न पियो आंदो वञे। हिन ई सिलसिले में तव्हां ॾिसो त ईरान ऐं सऊदी अरब जा हाणे कुझु वञी तालुकात कुझु क़दुरु बहितर थिया आहिनि ऐं माज़ी में उन्हनि ॿिन्ही जा तालुकात सुठा न रहिया आहिनि। पाकिस्तान हमेशह सऊदी अरब जे वधीक वेझो रहियो आहे बनिस्बत ईरान जे। हुन में मज़हबी ऐं मसलकी मामला ॿई रहिया आहिनि। हाणे हिन ई दौरे खां पोइ शहबाज शरीफ़ जेको आहे उहो सऊदी अरब वेंदो। हुन खां अॻु में जेको सऊदी अरब जो बि हिकिड़ो हाई जेको डेलीगेशन हो उहो मौजूदु हो। त हिन जो मतिलबु आहे सदाईं इहो थींदो आहे त जेकॾहिं तव्हां हिकिड़े मुल्क जे वेझो थींदा हो त ॿिए मुल्क में नाराज़गी जो इज़हार कयो वेंदो हो, पर हिन वरी पहिरियों भेरो आहे त ॿई जेके ॿिन्ही मुल्कनि सां तालुकात में बहितरी कोई वक़्तु पई अचे। यकीनन पाकिस्तान इहो कोशिशि कंदो त इहो जेको अमेरिका जी जेका कावड़ आहे हुनखे थोरो टिल्ट करे वञे, पर जीअं त ताज़ो ताज़ो हिन विच में इसराइल जो मामिलो थी चुको आहे त ॿई मुल्क चाहींदा हूंदा त हिन में थोरो वक़्तु गेन कनि त जीअं सूरत आलमी सतह ते नॉर्मलाइज़ थिए। सही। अच्छा रियाज़ साहब, इहो बि ॾिठो वियो त डिघे अरसे खां पोइ कंहिं मुल्क जो सरबराह कराची आयो हुजे, कंहिं सूबाई गादी वारे शहर में, स्पेशली कराची जो जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं त ईरानी सदर जो कराची अचणु उनखे अव्हां कीअं था ॾिसो? या उनखे डॉक्टरेट जी डिग्री ॾिनी वई, या उनजी जेका घरवारी आहे जमीला, डॉक्टर जमीला, उन्हनि जी किताब जी वरी उर्दू में रोनमाई जी तकरीर बि थी, IBA में हुन हिकिड़े सेमिनार खे बि ख़िताब कयो। त ओवरऑल जेको उन्हनि जो कराची अचणु ऐं हीउ जेको दौरो हो उनखे कीअं पिया ॾिसो? उनजी केतिरी अहमियत आहे ॿिन्ही मुल्कनि खे हिक ॿिए जे वेझो आणण में? ॾिसो, पाकिस्तान जो जेको कारोबारी जेको हब आहे, सनअतनि जो हब आहे, उहो कराची आहे। ऐं कराची में जेको ईरानी आबादी बि आहे, ॿियो हिकिड़ी मसलकी आबादी बि आहे, ऐं टियों त जीअं त सदर ज़रदारी जी दावत ॾिनल हुई त इन करे सदर ज़रदारी हुनखे वधीक एक्सटेंडेड करे सिंध में जीअं त पीस पार्टी हुकूमत आहे त हुनखे हिते बि घुरायो वियो त जीअं हिकिड़े महिमान खे वधीक बहितर अंदाज़ सां उहो महिमान नवाज़ी करे सघनि। त ऐं कराची में यकीनन अचणु हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे जहिड़ी, पर हुन में थोरो यकीनन शहरियुनि खे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पियो, छो त जेका सूरत हाल अमन अमान जी बि कुझु ॾींहं अॻु में ई हिकिड़ो जेको अटैक थी चुको हो त उन करे जेको सूरत हाल रस्तनि ते असां ॾिठी त उन्हनि खे जेको ट्रैफिक मोड़ी वई, कुझु आम मोकल कई वई। त आम तौर ते हिन खां अॻु में ईअं थियो, माज़ी में नज़र अचे थो त जॾहिं आम मोकल त कई वेंदी मगर उहे शहर जा माण्हू उन सरबराह मोहम्मद खे वेलकम करणु ईंदा हुआ, पर हिन भेरे उहे जेके आहिनि घरनि ताईं महदूद रहा। पर हिकिड़ो पाड़ेसी मुल्क लाइ हिकिड़ो मैसेज जेको आहे उहो पॉज़िटिव वियो त हिकिड़ी हुकूमत ऐं जेके सूबाई हुकूमत हिन हद ताईं वञी करे इस्तक़बाल कयो। ठीकु आहे रियाज़ साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं इन दौरे जी अहमियत जे हवाले सां ओवरऑल जेके अव्हां ॻाल्हियूं कयूं।